फिदा हुसैन साहब ऐं मुंहिंजे फर्ज़ंदनि जी महिनत ऐं कोशिश सां अज़मत क़ुरान कॉन्फ्रेंस ऐं दिस्तार फ़ज़ीलत हुफ़ाज़ किराम जे उनवान सां मुनक़िद कयो वियो आहे। मुझे दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु अमल वालो तव्हां सां सभिनी खे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। ज़ोर सां सभु चओ आमीन। हिकिड़ी आहे इंसान जी ज़िंदगी दुनिया वारी, ॿी ज़िंदगी आहे आख़िरत वारी। दुनिया वाली ज़िंदगी इंसान जी इंतहाई मुख़्तसरा ऐं आरज़िया, हिकिड़े ॾींहुं इंसान खे मौत। आख़िरत वाली ज़िंदगी इंसान जी उहा अबदिया, उहा दाइमी ज़िंदगी आहे, उते इंसान खे वरी मौत न ईंदी। असां तव्हां दुनिया में जेका आरज़ी ज़िंदगी जे लाइ दुनिया में आया आहियूं, कहिड़े कम जे लाइ आया आहियूं, असांखे करिणो छा आहे, अल्लाह से तव्हां असांखे पैदा छा जे लाइ कयो। इहो तव्हां असांजी ज़िंदगी जो मक़सदु तव्हां असांखे सम्झाईंदो केरु? असांखे छा करिणो आहे, असांजी कहिड़ी ज़िमेदारी आहे, या ईअं बेकार पैदा कया विया आहियूं, या असांजी ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ु खाइण पीअण घुमण फिरण इहो मक़सदु आहे, कि न असांजी ज़िंदगी जो को पैदाश जो मक़सदु आहे। इहो केरु ॿुधाईंदो? त असांखे छा करिणो आहे? जो तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ॿुधाईंदो, जो रब जो क़ुरान। हीउ क़ुरान ॿुधाईंदो, पर हे क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु कॾहिं ॿुधाईंदो? जॾहिं तव्हां असां क़ुरान शरीफ़ खे पढ़ंदासीं, क़ुरान शरीफ़ खे ॿुधंदासीं, क़ुरान शरीफ़ खे सम्झंदासीं, वरी सम्झण खां बाद में वरी क़ुरान शरीफ़ ते जॾहिं तव्हां सां अमल कंदासीं। असां क़ुरान शरीफ़ पढ़ूं बि न, क़ुरान शरीफ़ ॿुधूं बि न, आख़िर ज़िंदगी जो मक़सदु केरु सम्झाईंदो? हीअ शइ हलाल आहे, हीअ हराम आहे, हीअ जाइज़ आहे, हीअ नाजाइज़ आहे, हीअ पाक आहे, हीअ पलीत आहे, हीअ अबो आहे, हीअ अम्मा आहे, हीअ ज़ाल आहे, हीअ पुटु आहे, हीअ धीउ आहे, हीअ न्याणी आहे। आख़िर इहो तोखे फ़र्क़ु केरु ॿुधाईंदो? हलाल हराम जो फ़र्क़ु केरु ॿुधाईंदो? हाणे जेकॾहिं असां क़ुरान शरीफ़ न पढ़ूं, क़ुरान शरीफ़ न ॿुधूं, त तोखे ख़बर कीअं पवंदी? अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला असांजे रब पंहिंजे तरफ़ां जो क़ुरान मजीद असां तव्हांजे जो वाइज़ करे मोकिलणु फरमायो आहे। क़ुरान जो वाइज़ तो तव्हां असांखे करे अल्लाह साईं क़ुरान में फरमायो, या कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम। अल्लाह क़ुरान में फरमायो दो सारी दुनिया के इंसान के सले करे रब फरमायो। अल्लाह फरमातो मां तव्हांजे पंहिंजे तरफ़ां
वाइद मोकन फरमायो वाइद केड़ो जो रब जो कुरान अञा त जलसे जी शुरुआत आहे हाणे तव्हां वटंदा निट कयो त पोइ बाक़ी मौलवियुनि जो वाइद केरु ॿुधंदो सुभान अल्लाह भला मां किया जा सुभान अल्लाह पैसा किया जा जोर सां सुभान अल्लाह जो सवाब मिलंदो कुरान जो वाइज़ आहे कुरान जो नसीहत आहे कुरान जो हिदायत आहे कुरान जो रहमत आहे कुरान जो बरकत पर इने जे लाइ कुरान आयो आहे तव्हां सां कुरान खे मस्जिद में रखियो वेठा हुजऊंसि इने जे लाइ कुरान आयो आहे तूं घर में कुरान खे रुगो बरकत खातर रखियो वेठो हुजींसि कुरान जो इने जे लाइ न आयो आहे त कुरान खे दुकान में चौकीदार करे रखीसि कुरान जो इने जे लाइ तव्हां सां ॾियण आयो आहे त कुरान शरीफ़ खे तव्हां सां पींघे में ॾोरियऊंसि नंढड़े ॿार खे कीअं पींघे में ॾोरिबो आहे त ॿार चुप करे निंड करे कुरान जो तव्हां सां वटि निंड करण न आयो आहे कुरान तव्हां सां ॾे जेको आहे रब हिदायत ऐं रहमत करे मोकण फरमायो हे कुरान तव्हां सां ॾे जो वाइद बणिजी करे आयो आहे कुरान जो इन जे लाइ न आयो आहे त कुरान खे तव्हां सां अगरबत्तियूं रोज़ाने सुबुह जो मथो ॿारे छॾियऊंसि कुरान जो इन जे लाइ न आयो आहे त कुरान खे गुलनि जूं कॼियूं रोज़ाने पारायूंसि जो कुरान तव्हां सां जे लाइ इन लाइ आयो आहे त मूंखे पढ़ो त मां तव्हांखे सम्झायां त तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु छा साल गुज़रे वेंदा है मुसलमान घर में कुरान के वाक खोले करे सॼे साल में कुरान जी ज़ियारत न कनि अफ़सोस जी ॻाल्हि आहे रब जी ज़ात जो कसम आहे तुंहिंजे घर में कुरान मौजूद आहे हे कमरे में तुंहिंजे में डिश वेठी थी हले कुरान शरीफ़ जो तुंहिंजे बंगले में मौजूद आहे तुंहिंजे बंगले में डिश जेको आहे ड्रामा था हलनि कुरान तुंहिंजे उताग में मौजूद आहे उन जात बि तुंहिंजी जेको आहे राग रूप जूं कचहरियूं थियूं हलनि दुकान में कुरान मौजूद आहे पर उन ते कुरान जे मौजूदगी में तुंहिंजे दुकान में भी सरोद ऐं गाना था हलनि नंढड़े खां नंढड़ी तुंहिंजी कारोबार जी मांजणी आहे तॾहिं बि उन में गाना हलंदा जो कुरान जो आवाज़ कोन्हे हाणे त माण्हू तरक़ी कई आहे गॾा करे वारे खे में तो बैटरी लॻी पई आहे उहो जलाल जा कलाम ॿुधंदो थो हुते राति रक्षण त माण्हू जी निंड फिटाए छॾी आहे गद्दा गाले में वहाँ जहाँ खाली आए जहाँ जाते सुरूज़ ऐं गाना न हलंदा हुजनि माण्हुनि जा घर ॾिसो माण्हुनि जो ओटाकूं ॾिसो माण्हुनि जा बंगला ॾिसो माण्हुनि जा दुकान धंधा होटल ते छा हलंदो आहे सॼो ॾींहुं क़ुरान वनी जेकर कंहिंजे दुकान ते वे तॾहिं बि सुरूज़ ऐं गाना होटल ते वे जो सुरूज़ ऐं गाना पर अफ़सोस आहे पंजाबी जो मुसलमाननि जो उन मां ढो नथो थिए जेकर पाड़े ओड़े में कंहिंजे फत जो प्रोग्राम बणिजी वेंदो सॼो ॾींहुं सॼी राति तो गाना ॿुधंदो थो थिए पर पोइ वरी भत जे प्रोग्राम में चवंदा बाबा अवल त गाने खां तारीख़ वठो क़ुरान वरी गाना घुराईंदा लख लख ॿ लख रुपया फीस तारीख़ बाबा ॾे अॻे वेचारी बरादर वेंदी बगड़ा वेंदा बाबा भक्त जी तीर्थ था ॿुधण लॻी तीर्थ चवंदा बाबा गॾु थियनि वॾड़ा वॾड़ा गॾु थियनि पोइ जेका तारीख़ वॾड़ा ॿधिजनि हाणे वरी असांजे मुसलमाननि तरक़ी कई आहे बाबा भक्त करिणो आहे पर अॻ में ॿुधाइणो जेसी तारीख़ जेका उन खां
अञा भी मुसलमान जो न सुधरियो अञा भी मुसलमान कहिड़े पासे थो वञे जेकर भत में वञो कंहिंजो शब्द थो मिले जेकर मानी खाण जे राते था वञो त छने में भी वरी हाणे टेक टके छॾी धन मानी भी खाओ तव्हां ते लानत बि हाणे वरी अञा एॾी विया वधी तरक़ी हाणे जेकर कंहिंखे चयो शादी आके जो भत्ता साईं कुरान जो वाइस करायो अरे साईं खैरात थोड़ी आ शादी आ को मरणो थवैया मालूम छो ते कुरान को मोलन जे ला आयो आ जेरन जे ला ना आहे माना शादी में रात मरी वने तो कुरान ये कुरान आयो मोलन जे ला जेरन जे ला ना कुरान जो बरकत कुरान जो रहमत अल्लाह कुरान में तो फरमाया नुनज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन अल्लाह फरमातो है कुरान शरीफ के नाज़िल किया मोमिनन जे ला शिफा अल्लाह फरमातो है कुरान के नाज़िल किया मोमिनन जे ला रहमत हाणे कुरान रहमत कुरान शिफा पर कने दींदो जने पढ़ो न रखियो वेठा हुजो या वरी पींगे में कुरान के लोटींदा थे माण्हू घरनि में कुरान पींगड़ा नंढा ठाहे कुरान के उनमें सुमारे 5-8 पोतियूं जे नंढे ॿार के धक पोआ मच्छरनि खां ये मथा पोती विझी अगरबत्ती ॿारे ईंदे ईंदे रंदू इया में पोड़ा वरी कुरान के लोटींदा वेठा पढ़ंदा हुजूर ने सल्लल्लाहु फरमान था मन करा हरफन मिन किताबिल्लाह फलहु हसनतुन वल हसनतु बिअशरि अमसालिहा ला कुनु लिफलाम हरफुन अलिफुन हरफुन व लामुन हरफुन व मीमुन हरफुन औ कमा कान तो खबर है तो कुरान पढ़न जो सवाब केतिरो आहे राग ॿुधण जे करे लानत केतिरी आहे ख़बर अथई सलात पढ़ माफ़ कर अदा जे जाते कुरान पढ़बो आहे उते रहमत वसंदी आहे न भला जंहिं जाते राग हूंदो आहे त उते छा उते रहमत तुंहिंजे घर में जो डिश हले रहमत या लानत तुंहिंजे दुकान में जो डिश हले रहमत या लानत तुंहिंजे बंगले में जो सुरूज़ गाना हलनि रहमत या लानत तुझे भक्त में खुशी के मौके में घोट जेकर बच्चो पढ़जे तो सुन्नत निकाह उते जेकर राग हले देखो रहमत या लानत चो पाण था त लानत भाई कयो भी पाण था भतर में कमाई केड़ा केड़ा है के माने घर मोटियूं टीवियूं डिशूं सुबाने कॾे बार मैदान में छुट्टियूं कर माशाअल्लाह बस ये है हुक्म कि ना आए नहीं वो तहां वठ जनवट ना है ना हुजूर ने सल्लल्लाहु फरमाया दामन करा हरफन मिन किताबिल्लाह फलहु हसनतुन व हसनतु बिअशरि अमसालिहा ला कुनु लिफलाम मीम हरफुन अलिफुन हरफुन व लामुन हरफुन व मीमुन हरफुन औ कमा काल सैयद फरमाता हे कुरान पढ़ एडो वडो सवाब सोने हुजूर फरमायो जेकर को माण्हू कुरान जो हिकिड़ो अखर तो पढ़े पाण फरमाईंदा हिकिड़े अखर जे मुक़ाबले में अल्लाह बाने जे दफ़्तर में 10 नेकियूं लिखाइण फरमाईंदो 10 गुनाह माफ़ 10 तबारक
घर जे पाण में केतिरो सवाब आहे हा साईं 10 नेकियूं 10 गुलाम 10 दर्जा जन्नत में बुलंद हिकिड़ो अखर साईं जन फरमाइनि था मां इहो नथो चवां त अलिफ लाम मीम इहो हिकिड़ो अखर आहे पाण फरमाइनि था अलिफ जुदा अखर आहे लाम जुदा अखर आहे मीम जुदा अखर आहे सोणे हुज़ूर फरमायो अलिफ लाम मीम जे पढ़ण सां रब पंहिंजे बाने जे दफ़्तर में 30 जो नेकियूं लिखाइण फरमाईंदो आहे 30 गुनाह माफ़ 30 दर्जा रब बाने जा जन्नत में जो मुफ्त में बुलंद कर फरमाईंदो आहे भला राग ॿुधण सां घणो सवाब अंग्रेजी किताब पढ़ण सां घणो सवाब अंग्रेजी जो किताब खणी वेही पढ़ो घणियूं नेकियूं भला बच्चन खे तव्हां क़ुरान जो नथा पढ़ायो छाजे करे अबो मरी वेंदो आहे पुट तो पढ़ायो अंग्रेजी हाणे उन खां ख़त्म हो ॾियारींदो आहीं कि क़ुरान पढ़ण वारे खां ख़त्म हो ॾियारींदो आहे पोइ पढ़ाई हेॾा ख़र्च करे छाजे लाइ पढ़ाई क़ुरान खां नफ़रत आहे अंग्रेजी सां मोहब्बत आहे अल्लाह से कुरान में तो फरमाया मन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका व नशरुहु यौमल क़ियामत क़ाल रब्ब लिमा हशरतनी अमा क़ाल कज़ालिक अतबका आयातुना फनसीतहा व कज़ालिक यौम तुनसा अल्लाह कुरान में तो फरमायो मानो जेके कुरान के पुठी नहीं हलिया कुरान खां मुंहुं मोड़ियो ना आया कुरान जे वेझे न कुरान पढ़ियो न कुरान ॿुधऊं न वरी कुरान सम्झऊं कुरान खां मुंहुं मोड़ियो हलिया विया जो दुनिया जे कारोबार में को अंग्रेजी ॿोली जे कढा को कारोबार जे कढ लॻो को दुनिया जी तरक़ी जे कढ लॻो कुरान खां मुंहुं मोड़ियो न पढ़िया कुरान न वरी पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायूं कुरान खां मुंहुं मोड़ियो हलिया विया दुनिया जे हिर्स ऐं हवस में हलिया विया अल्लाह कुरान में तो फरमाए असां अहिड़नि माण्हुनि जे लाइ 2 अज़ाब रखण फरमाया हिकिड़ो दुनिया जे अंदरि अज़ाब ॿियो आख़िरत जी ज़िंदगी में उन जे लाइ अज़ाब हिकिड़ो दुनिया में साईं दुनिया में कहिड़ो अज़ाब उन जे लाइ अल्लाह कुरान में तो फरमाए मन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका अल्लाह फरमाते हैं कि कुरान का मुंह मोड़ी दो असां में रोजगार तक करा मईशत बरकत भी नहीं है जाके मानो कुरान के छनियो वेठा घर में नथा कुरान पढ़न न तिलावत ॿुधायो उन्हनि माण्हुनि जी जेको परेशानी लथी आहे वॾा वॾा कारोबार मिलूं से वॾा दुकान वॾा कारखाना पुछा करे परेशान वरी में अल्लाह से दुआ करो बरकत ना परेशान अरे बाबा कुरान पढ़ परेशानी लाई ना कुरान रहमत कुरान बरकत कुरान शिफा कुरान हिदायत कुरान पढ़ ये परेशानी लाए हुजूर अलैहिस्सलाम फरमान था जेकॾहिं तव्हांजो रोज़गार बंद थी वञे रोज़गार में जेकॾहिं परेशान थी पिया आहियो हुजूर अलैहिस्सलाम फरमान था रात जे टाइम ते सूरत जे वाक़िया पढ़ंदा कयो इशा जी नमाज़ खां बाद में रोज़ाने सूरत वाक़िया पढ़ी रब खां दुआ घुरो हुजूर अलैहिस्सलाम फरमान था रब तव्हांजे रिज़्क़ जा रस्ता खोलण फरमाईंदो
असां तव्हां रात जो छा पढ़ी सुम्हंदा आहियूं ॿुधायो अॼु ॾाढो ड्रामो भलो आहे हलंदो ॿ कलाक पर वेह पोइ रात जो तू घरनि में ॾिसी ड्रामा घरनि में हलाई ॾिसी टीवी ॿुधंदे ॿुधंदे पाण हिकु ॿ सॼी रात तुंहिंजे घर में लानत वसी ऐं लानत ॿुधी ॿुधी पोइ वरी रात जो तू सुते तुंहिंजे रोज़गार में बरकत कीअं पए सुबुह जी नमाज़ में छुटी जेको न सॼी रात माण्हू जागे पोइ सुबुह जी नमाज़ पढ़ंदो ॿुधायो नमाज़ नसीब थींदो क़ुर जो दौर में के नसीब थींदो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमान था सुबुह जे टाइम ते उथो पहिरियां पहिरियां माण्हू नमाज़ पढ़े नमाज़ पढ़ण खां बाद में साईं फरमान था तव्हां यासीन सूरत पढ़ो यासीन खे भेरो ॾेई करे रब खां दुआ घुरो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमान था यासीन जे पढ़ण जे करे सॼे ॾींहं जा कम रब तबारक व तआला जो उन्हनि में तव्हां जे लाइ आसानी घण फरमाईंदो रात जो पढ़ वाक़िया इशा खां पोइ सुबुह जो पढ़ यासीन रात जो तो ॾिसी दिश सुबुह जो नमाज़ पढ़ी कोन न तोखे वाक़िया नसीब थी न तोखे यासीन नसीब थी आख़िर तुंहिंजे कारोबार में घर में बरकत सुबुह जो सुता पिया नमाज़ वई हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था जेको सुबुह जो न उथियो सिंज उभरी वियो ऐं सुतो पियो आहे मुंहिंजे सोणे हुज़ूर फरमायो आहे शैतान अची करे उन माण्हू जे कननि में नासनि में नक में अखियुनि में मुंहिंजे मिठे हुज़ूर फरमायो आहे त शैतान अची करे पेशाब करे सिंज उभरी सदा थियो वरी जेकर इन माण्हू खे तव्हां उथारण जी कोशिशि कंदव न छॾे यार निंड मज़ो ई हाणे ॾिनो आहे वरी पाण फ़ख़्र सां ॿुधाईंदो साईं मां सुबुह जो 10 खां अॻे उथां ई कोन लानत ई खोड़ अरे तोखे निंड मज़ो तॾहिं थींदे जो शैतान तुंहिंजे नक में कन में पेशाब कयो उन जो नशो जड़ी हुई तॾहिं तोखे निंड मज़ो थींदे अज़ीज़ दोस्तो रात जो साजर सुम्हो ईशा जी नमाज़ पढ़ी सूरत वाक़िया सुबुह जो उथो वरी रब खे सजदो करे पखी में साजर उथी करे रब जो ज़िक्र कंदा आहिनि तव्हां साजर उथो तव्हां कन लॻायो हेॾे होॾे पखियुनि जो तव्हांखे वणण टिण में आवाज़ नज़र ईंदो इहे दाऊं न कंदा आहिनि अल्लाह जी ज़ात जो कसम वॾो असर हूंदो आहे त पखी उथी करे पहिरियां पहिरियां पंहिंजे रब खे यादि कंदा अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि तोखे तो पैदा ही अल्लाह इबादत दे लागे तो मुझी इबादत कर पक्की जिक्र कर ये सुतो पियो सुबुह जी निंड बदा तुंहिंजे रोज़गार में बरकत कीअं अचे तावीज़ त लिखी ॾियो छो अलाए छो धंधो आहे पर बरकत कान्हे हाणे तावीज़ लिखी पाण जे दुकान में बरकत अज़ीज़ दोस्तो सुबुह सुबुह जो दुकान खोली न सुबुह जो वञी करे पहिरियों क़ुर तिलावत कर यासीन पढ़ी पोइ तूं पंहिंजे टेबल ते वेह अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ॾिस क़ुर जी बरकत जे करे तुंहिंजे रिज़्क़ में कीअं बरकत थिए असां क़ुर खां परे नमाज़ खां परे दीन खां परे माज़ बे के अल्लाह कुरान में तो फरमाया मन नाराज़ा ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका वनशरुहु यौमल क़ियामत आमा कान कदलिकत मुआमा अल्लाह कुरान में तो फरमाया क़यामत जो ॾींहुं थींदो जो उनजे लाइ अज़ाब उहे जेके माण्हू कुरान खां मुंहुं मोड़े हलिया विया कुरान न ॿुधऊं न सम्झऊं अल्लाह फरमातो यो दुनिया का अज़ाब हुआ जॾहिं उन्हनि खे कब्रिस्तान मां क़यामत जे ॾींहुं उथारियो वेंदो अल्लाह क़ुर में तो फरमाया त
पैगंबर मां उठायो अंधा हुंदा नबी काल रब लिमा हशरतनी आमा अल्लाह मुखे दुनिया में अखियूं दियो ना ॾिसंदो घुमंदो अल्लाह मुखे अॼु तो अखियुनि खे अंधो करे उथारियो आहे रब तबारक व तआला माने खे जवाब ॾींदो हाउ मां दुनिया में तोखे अखियूं ॾिनियूं हुयूं इन जे लान ॾिसई टीवी ड्रामा जे ॾिसण जे लान बेहयाई जे कमनि जे ॾिसण जे लान मेले मलाखनि ते वञी खदरनि जे नाच ॾिसण जे लान कुतनि ऐं कुकरनि जे मेले मलाखनि जे ॾिसण जे लान अल्लाह बाने खे अखियूं अता करणु फरमायूं अल्लाह फरमाए थो मां तव्हांखे क़ुरान मोकिलियो मां तव्हांजे रब पंहिंजे तरफ़ां वाइज़ ऐं नसीहत मोकिलियो रहमत वारो क़ुरान मां तव्हांखे मोकिलियो मां रब जे तरफ़ां तव्हांखे क़ुरान आयो पर तूं दुनिया में मां रब जे क़ुरान खे यादि न कई क़ुरान न पढ़ी क़ुरान खे न ॾिठी जंहिंजे करे अल्लाह तव्हांखे चवंदो जीअं तूं दुनिया में मां रब जे क़ुरान खे विसारे छॾियो रब तव्हांखे चवंदो अॼु असां बि ईअं ई छा तोखे विसारे छॾे हाल कदालिक ततका आत्मा ए क़ुरान कहंदे आया इनके केर पढ़ंदो जिम्मन सां ॿार जेको आहे खेती में मस को जेको आहे ॻाल्हाइण जहिड़ो थियणु हिते डायरेक्ट अंग्रेज़ी फ़ख़्र सां ॻाल्हि कंदो साईं हे जो नंढड़ो आहे खेती में डायरेक्ट अंग्रेज़ी फ़ख़्र सां तो ॻाल्हि करे पहिरियां तो पंहिंजे बच्चे खे कलमो सेखारियो अल्लाह जो नालो सम्झाई नबी से जी तारीफ़ सम्झाई हुन बच्चे खे तो दीन पढ़ायो क़ुरान पढ़ाई फ़ख़्र सां ॻाल्हि ईअं कॾहिं असांखे करे ॿुधाई आहे साईं हिन नंढड़े खां पुछो हिनखे कलमो ॾाए अचे थो साईं हिन खां कलमो त ॿुधो साईं हिन खां दुआ कुनूत त ॿुधो साईं हिन खां तहयात त ॿुधो साईं हिन खां वुज़ू जा फ़र्ज़ त ॿुधो साईं हिन बच्चे मुंहिंजे नंढड़े खां तो क़ुरान शरीफ़ जी सूरत त पुछो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे तूं फ़ख़्र तो करी हा जो तुझो बच्चो कर्मो ॿुधाए हा तुझो बच्चो दुआ कुनूत ॿुधाए हा तुझो बच्चो सूरत फातिहा ॿुधाए हा तुझो बच्चो क़ुरान शरीफ़ जी का सूरत ॿुधाए हा फ़ख़्र तो करी हा त ॾिसो मुंहिंजो बच्चो सही क़ुरान पढ़े थो तव्हांखे क़ुरान अंग्रेजी जी पढ़ाई तारीफ़ कोन करे हिन को अंग्रेजी पुछो छोरे तुंहिंजे सलाम कंदा आहिनि चङनि भलनि माण्हुनि खे अछी ॾाढ़ी वारनि खे कर्मो कंदो वञे अछी ॾाढ़ी थी वई असांजो हिकिड़ो अमरा पियो हाणे जेल में छा न ग़लती सलती क़ुरान जो हाफ़िज़ चई मां जेल में वियुसि उते मूंखे चवंदी कलमा को सेखार कयो चई अछी ॾाढ़ी वारा हेॾा भलाऊं वेठा छा अंदरि पहिरियों तय्यब कलमो मुसलमान खे नथो अचे कलमो तय्यब हे असांजी मुसलमानी आहे ऐं वरी कावड़ा वेठा मौलवियुनि ते मदरसनि वारनि ते शुक्र कयो हे मौलवी आहिनि जो तव्हांखे कलमा था सेखारनि तव्हांखे नमाज़ था सेखारनि ये ना वञनि ईअं जे दौर पोइ ईअं तव्हांखे वठी न दवाई हुते दसे पूरे छॾनि हल बरकत ॾेई जॾहिं क़ुरान पढ़ो अल्लाह फरमातो क़यामत जो ॾींहुं थींदो इनखे अंधो करे उथारींदासीं नाबी क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह क़ुरान में तो फरमाए माण्हू रड़ियूं कंदा दाऊं कंदा छा चवंदा अल्लाह फरमातो चवंदा कानू लव कुन्ना नस्मउ औ नाक़िल मा कुन्ना फी असहाब समीर क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह क़ुरान में तो फरमाए उहे माण्हू रड़ियूं वेंदा हूं बीठा कंदा चवंदा है अरमान है अफ़सोस है जेकर दुनिया में क़ुरान ॿुधऊं वरी ॿुधण खां बाद में सम्झी अचऊं क़ुरान
لو كنا نسمع او نعقل اللہ فرماتا رڑیو کدا دھام کدا اکھن میں پانی ہے افسوس ذکر ٻڌو آقا نہ ٻڌو سے نہ سمجھو سے اساں جا ہمارا اقرا اڑا ہے نا اقرا تو ٻڌو نہیں اچھا نہیں نہ ٻڌو وری ٻڌڻ والا سمجھن کو ॿڌوں پر سمجھوں کو بھلا جے کرن دا قرآن سمجھی ویا ہو تو عمل چھوڑا تھا کریو بے نمازی نمازی نہ چھو جو روز ڈاڑی کوڑا ہے آج کے اسے سمجھی کو ڈاڑی چھوڑا تو رکھے یاد کھا چھوڑا تو بڑی پورا کھا چھوڑا تو بڑی سمجھو تھئی نا مطلب چھوڑا تو ڈکی مطلب گھاڑو کیا کھا دو سٹھو مانو دیندار مانو مولی صاحب مجھے بیٹھا مطلب گھاڑو کر سمانے تانے گھٹی میں گھومن تانے کے سٹھو جاؤ دو مولی مانو مطلب گھاڑو منا خراب ہے فیشن کپڑن جو انگریزن وارو صورت یہود نصارن والی اٹھن میں خبر نہ ہے یہودن وارو جب میں قرآن سمجھوا قرآن تو سمجھیا تو قرآن تو واعظہ قرآن تو نصیحت اللہ فرمائے تو کیا بچے رہیوں داہوں بچھا کرنا ہے ارمان ہے افسوس ہے جگر قرآن بدھا بڑی بدھن کا بات میں سمجھیے جاؤ اجمہ جو ہی حال نہ تھے جو مآئے کہ سعیر و جہنم جو طبقوا جہنم جی جگہ وادیا قرآن شریف کے لب دھنے نہ سمجھن والے کے اللہ فرمائے تو جہنم جی سعیر والے طبقے میں سچو ویندو وہ وڈے کھا وڈو جو جہنم جو عذاب جو طبقو وڈو عذاب انہیں قرآن نہ بدھن والے اللہ سے قرآن میں تو فرمایا مومن جو بدنی شانوان کیریوں انما المؤمنون الذین اذا ذکر اللہ وجلت قلوبهم واذا تلیت علیہم آیاتہ زادتهم ایمان دل میں خوف خدا جیوی دو لکنی پیدا تھیوی دی خشیت الہی جیوی دی جناب جو ذکر تھینوا چھاجے کرے جو رب کہاں سا کے پیدا کنوارو جو ہوا موت حیاتی جو مالک ہوا رزق روزی جو مالک جو ہوا آسمان زمین کے بیہانا وارو ہوا فکرے کی طرح سا کے رب دے سامو حساب کتاب جہاں پیش چھنوا رب دے جو بیہاریو بھی دو جناب اے اللہ دے نالے جو ذکر تھی دو تجھے مجھے جو کوا دل میں خوف خدا ترخر مومن کی نشانی بیو مومن کی نشانی کے لیا اللہ قرآن میں تو فرمانا ہے تلیت علیہم آیاتہ زادتہم ایمانا اللہ فرماتا ہے جنہیں مومن جیسا قرآن جو آیت تو پڑھی ہوئی جو آئے اللہ قرآن میں تو فرماتا ہے مومن جو ایمان بدھی جو سبحان اللہ مومن جو ایمان بدھی بندو کیے کیے میں دو قرآن بدھائیں اگے میں تارے کے خبر نہ ہوئی گناہ میں مبتلا ہو قرآن بدھن خبات میں ایمان تازو تھی ویو ایمان میں فرق تھی ویو ایمان میں قوت اچھی وئی گناہ کے چھدے دیکھ ساتھ بے نمازی ہو قرآن جو بدھائیں انہیں میں تارے جو ایمان تازو تھی ویو نماز شروع کیا ہمارے کے تو خبر نہ ہوئی عزیز دوستو مومن قرآن ودھندو آنے جو ایمان ودھندو اسا اچم تھا جرسن میں قرآن بدھی ویا سے واعظ بدھی ویا سے بے نمازی نمازی نہ تھیو ڈاڑی کھوڑیاں والے ڈاڑی نہ رکھائی ویاج کھانا وارو ویاج کھانا بڑیو رشوت وارو رشوت کھانا بڑیو کوڑ وارو کوڑ کھانا بڑیو بدھا تو کیا واعظ بدھا کرو کھانا بڑیو عزیز دوستو قرآن بدھو
कुरान समझो जीअं कुरान चवे पियो ईअं कयो ॿुधण जो मक़सदु इहो आहे मां आहियां तव्हांजी ख़िदमत में कुरान जी पढ़ी आहियां नाला नुलज़्ज़ल ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह कुरान में तो फरमाए हिन कुरान के रब फरमाए तो नाज़िल असां कयो अल्लाह फरमाए तो मोकिलण वारो मां नाज़िल करण वारो मां अल्लाह फरमाए तो क़यामत ताईं हिन कुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब तो फरमाए तो मां पाण खणी छॾियो कुरान की हिफाज़त करण वारो केरु आहे रब जिकरा ग़लती कराए अमीरनि जा ॿार नथा थियनि हिकिड़ा अमीर जो कुझु विचोलो तबिको जो ग़रीब तबिको अमीरनि जा ॿार त न ईंदा कॾहिं तव्हां ॾिसो आहे डीसी जो पुटु मदरसे में हाफ़िज़ तो क़ुरान जो ॾिठो अथव एसपी जो पुटु सॼो क़ुरान जो आलिम पियो थो थिए हुते हदीस पियो थो पढ़े ॾिठो अथव लंडन वेंदा ॿाहिरि पाण वेंदा ॿाहिरि विचो तबिको थोरो घणो अच्छो कपिड़ो थोरो घणो दुकान थोरी घणी बनी या नौकरी उहो बि न पढ़ाए उहो बि चवंदो साईं छोकिरे खे पढ़ाया सुभाणे को रोज़गार मिलेसि हेॾा पुख ते वेठा आहे तो वारो रोज़गार सां लॻे हेॾा पुख ते वेठा आहे ग़रीबनि जा ॿार उहे ईंदा मदरसे में क़ुरान जा हाफ़िज़ उहे थी वेंदा क़ुरान जा आलिम उहे थी वेंदा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मदरसनि में ग़रीबनि मिस्कीननि जा ॿार ईंदा आहिनि पर उन ग़रीबनि मिस्कीननि जे ॿारनि में अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जेके लूला लंगड़ा भोले जो मरीज़ अखियुनि खां नाबीर ॿाह खां रूंडो अल्लाह जी ज़ात जो कसम मदरसे में आयो उन्हनि ते उस्ताद महिनत कई पढ़ंदे पढ़ंदे क़ुरान जो हाफ़िज़ थी वियो क़ुरान जो आलिम थी वियो पुछा करे पुटु छा कंदो अखियुनि खां नाबीर जैसे मां क़ुरान जो हाफ़िज़ हिकिड़ा माण्हू मदरसे में उहे ॿार छॾे वेंदा ॿिया वरी चंडा ॿार ॿार थिए थो भाॻो स्कूल नथो वञे छोरो चंडो आहे स्कूल वञे ई नथो कम था कयूं सभु कम बि नथो करे न ढगियूं न मेहूं न बकरियुनि जो गाह घर में भनण चंडे ॿार खे वठी ईंदा मदरसे जेको स्कूल न पढ़ंदो पर मां त चवंदो आहियां छोरो चंडो तो वटि थियो पर इन जो भाग भलो थियो जो मदरसे में आयो पर क़ुरान जो हाफ़िज़ त थी वियो अज़ीज़ दोस्तो बच्चनि खे क़ुरान पढ़ायो पाण पढ़ो बच्चनि खे दीन सम्झायो पंहिंजे बच्चनि सां ज़ुल्म न कयो हिकिड़े ॾींहुं मौत न ईंदो मरी वञण खां बाद में क़बर में कहिड़ी शइ हलंदी माल हलंदी औलाद हलंदी बंगला हलंदा जायूं हलंदियूं क़ुरान तोसां गॾु क़बर में हर जाइ ते 5 वक़्त नमाज़ पढ़ो पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो मदरसा इन जे लाइ इस्तार फज़ीलत हुफ़ाज़ किराम लिखियो पियो आहे इंशाअल्लाह साईं वारनि जी महिनत हिन मदरसे में इंशाअल्लाह बच्चा क़ुरान हिफ़्ज़ कयो हूंदो जंहिंजी इंशाअल्लाह ताला अन क़रीब इस्तार फज़ीलत थींदी मां हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां पोइ दुआ घुरो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था 2 कमनि में तव्हां रीस कंदा कयो घणनि में 2 कमनि में रीस हसद सार विवाह हराम वो गुनाह 2 कमनि में रीस कंदा कयो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो हिकिड़ो उन माण्हू सां रीस कयो जो अल्लाह मूंखे क़ुरान वारी नेमत ॾिनी आहे हाणे हिन जे सीने में क़ुरान आहे राति ॾींहुं क़ुरान थो पढ़ंदो वञे ढंग थियल क़ुरान जी तिलावत किथे हुते करे मस्जिद में करे घर में पर वधे तो माण्हू खे क़ुरान ॿुधाईंदो क़ुरान जेको घणो पढ़े हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो इन सां रीस कयो मज़ा न जीअं हिन खे क़ुरान जी नेमत ॾिनी अथई ये मूंखे बि क़ुरान वारी नेमत रब जो राति ॾींहुं मां क़ुरान पढ़ंदो त माण्हुनि खे ॿुधाईंदो इन सां रीस कई ॿियो साईं फरमायो उन माण्हू सां रीस कयो जंहिंखे रब माल ॾिनो आहे घणो पर उहो माल किथे थो ख़र्च करे जो रब जे रस्ते में किथे मस्जिद में जिथे कमु थो हले बाबा पंजाब
मस्जिद में लगा छॾियो ॾिठे कि मदरसे में कम तलबा बाबाए तालबन जा चांवर जा 5 कटा 2 कटा दाल जा खंड जो कटो तालबन खे खारायो किथे खैरात में सदके में वो माल अल्लाह जे रस्ते में खर्च कंदो थो वठे हुजूर अलैहि फरमायो उन माण्हू सां रीस कयो मुंहिंजा रब जीअं इन माण्हू खे तो माल ॾिनो तुंहिंजे रस्ते में रात ॾींहुं रब माल खर्च कंदो थो वठे मूंखे बि ॾे रब मां बि तुंहिंजे रस्ते में माल ईअं खर्च कयां हुजूर फरमायो इन माण्हू सां रीस कयो असां वरी रीस कहिड़ी ॻाल्हि में कंदा आहियूं पाड़े में जेकॾहिं हिकिड़े छोरो पढ़ी पियो कंहिंजो त नौकरी वोकरी मास्तरी क्लार्की असां अरे यार मां बि पढ़ायां पुट खे ईअं मां बि नौकरी मास्तरी वठी ॾियांसि उन सां रीस कंदासीं पाड़े में कंहिं जॻह वॾी ठाराई उन सां रीस कंदासीं हिन वरी कीअं ठाराई मां बि इन खां वॾी ठाराईंदुसि दीनदारी में रीस कयो दुनियादारी में न हिकिड़ो नमाज़ तो पढ़े रीस करते यार ये नमाज़ी या मां नमाज़ पढ़ाए तहज्जुद तो पढ़े ने तहज्जुद वाले सां रीस करे यार मां तहज्जुद पढ़ा हिकिड़ो ज़कात खैरात तो ॾे हुन सां रीस करते यार मां बि अल्लाह जे रस्ते में माल ॾियां अल्लाह कुरान में फरमातो इन कुरान के नाज़िल असां कयो आहे इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब फरमातो मां पाण खणी छॾियो आहे क़यामत ताईं और जेको अल्लाह हिफ़ाज़त कराए ग़रीबनि जे ॿारनि को रब कुरान जी हिफ़ाज़त कराए 3 से पाण कुरान जा यार बर्दबान पढ़ंदा दावत पिया कोई अल्लाह जी मर्ज़ी है जंहिंखे रब नसीब करे हुजूर अलैहि फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु कमा क़ाल सोने हुजूर फरमायो सॼी दुनिया में जेकॾहिं तव्हांखे भले में भलो माण्हू ॾिसणो आहे साईं फरमायो उहो भलो आहे जेको कुरान सिखी वरी ॿियनि खे सेखारे भलो कहिड़ा डीसी एसपी गवर्नर डॉक्टर वकील जज हुजूर फरमायो भलो हुआ जेको कुरान सिखे वरी ॿियनि खे सेखारे सभिनी मां भले में भलो तो तव्हां पंहिंजे बचनि खे भलो करण था चाहियो कि न ख़राब भलो कुरान पढ़ाईंदव हाफ़िज़ कंदव आलिम कंदव हाफ़िज़ जे लाइ 10 टिकटूं क़यामत जो ॾींहुं थींदो न हुजूर अलैहि ऐलान तव्हां फरमायो रब ऐलान कर फरमाईंदो उन्हनि जे लाइ जंहिंजे सीने में क़ुरान युकाम रसाइल क़ुरान इक़रा वरतक़ वरतिल कमा कुंत तुरतिल फि दुनिया फइन मंज़िलक इंद आखिर आयतिन तक़रअ कमा कान संजन फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो रब जे तरफ़ां ऐलान थी वेंदो उन्हनि माण्हुनि जे लाइ जंहिंजे सीने में रब जो क़ुरान रब फरमाईंदो मुंहिंजा ॿार हाणे तोसां ॿियो कोई हिसाब किताब न आहे सिर्फ़ तुंहिंजे लाइ इहो हुकुम आहे क़ुरान पढ़ंदो जन्नत जे ॾाकनि ते पेर रखंदो चवंदो क़ुरान जी आयत पढ़ी वरी जन्नत जे ॾाके ते पेर क़ुरान जी आयत पढ़ी वरी जन्नत जे ॾाके ते पेर क़ुरान पढ़ंदो जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो साईं फरमायो जंहिं जाइ ते आख़िरी क़ुरान जी आयत ख़तम थींदी उन जाइ ते रब जो क़ुरान वारनि जे लाइ जन्नत में जो सोन जा बंगला तयार कया फरमाया 10 माण्हुनि जी टिकट मिलंदी अरे हिकिड़ो उनखे रब चवंदो हीअं कर माण्हू मदरसे में ॿार छॾण ॾींदा आहिनि मिट माइट पुछंदसि अरे तव्हांजो छोरो कोन थो ॾिसण में अचे 2 ॾींहं थी विया आहिनि काॾे वियो हींअर हुनखे मदरसे में छॾे आयो आहियां हाणे क़ुरान पढ़े हाफ़िज़ थिए अड़े चंडा हणा छोरे जी उमिरि विञाए छॾे काॾे मुल्क पढ़ाईंदा वो अंग्रेजी कोई स्कूल कोई वो मास्टर वो क्लास वो बुहारी को ॾिए बोर्ड कॾे ऑफिस के छोरो विञाए छॾे हिकिड़े इहो तासुर ॾिनो भई करे अरे तुम्हारो छोकरो कोन थो नज़र अचे 2 ॾींहं काॾे वियो आहे यार मदरसे में छॾियो यार भलो कमु कयो यार वणे सुठो कमु कयो हुननि बि शाबाश ॾे क़यामत जो ॾींहुं थींदो रब हाफ़िज़ खे 10 टिकटूं ॾींदो पर झलींदुसि त हुननि मां न खणजांइ 10 माण्हू खण पर उन्हनि मां दिलि तुंहिंजी जंहिंजे लाइ बि चवे पर उहो उन्हनि जे लाइ न जेके तुंहिंजे पढ़ण में बि राज़ी न हुया उनखे छो मदरसे में छॾे आयो आहे उन्हनि मां कतल न खणजां भली तुंहिंजे वेझो रिश्तेदार चाचो मामो छो न हुजे खण पर हुननि मां जंहिं वीचारे तोखे कम अज़ कम तुंहिंजे वार साहब जी शाबाश त कई अबा कमु पूरो कयो
अजीज दोस्तों, कुरान पढ़ायो, बच्चे बच्चन के पढ़ो, ऐं जेके पढ़नि था उनखे दुआ कयो, ख़ुशि थींदा कयो। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह से तव्हां सां सभिनी जे अचण वञण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए। अल्लाह से हिन इदारे जी ज़रूरत गॾी ख़ज़ाने मातूर का फरमाए। अल्लाह से साईं कारी फिराउस साहब जी महिनत खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए। जिन दोस्तनि जलसे में तआवुन कयो, सदको ख़ैरात यानी मस्जिद मदरसे में तआवुन कयो आहे, अल्लाह उन्हनि जे तआवुन खे क़बूल फरमाए। अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। अल्लाह से तव्हां असांजे बि गुनाह खे माफ़ फरमाए। अल्लाह से तव्हां असांखे ॿिन्ही जहान जूं भलाइयूं बरकतूं अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।